कश्मीर की आज़ादी अणट रही वक्त की ज़रूरत है। भारत ने मुसलमाननि मथा ज़ुल्म की बाज़ार गरम कंदे इंतहा करे छड़ी है। सदर आसिफ ज़रदारी चयो गिलगित बल्तिस्तान के 78 जश्न आज़ादी के मौके ते तकरीब के ख़िताब संदसि चवण आहे त 1947 वारी जंग में गिलगित बल्तिस्तान जा 1700 जवान शहीद थिया हुआ। आज़ादी वारी जंग में कुर्बानी ॾींदड़ शहीदन के सलाम पेश कजे थो। गिलगित बल्तिस्तान जिहाद करे पाकिस्तान में अलहाक़ कयो। गिलगिती अवाम की बहादुरीअ खे कॾहिं नथो विसारे सघिजे। शहीद भुट्टो FCR के ख़त्म कयो। पीपल्स पार्टी हुकूमत गिलगित बल्तिस्तान के कानून साज़ असेंबली ॾिनी। गिलगित बल्तिस्तान के ॿियनि सूबनि वांगुरु तरक्की याफ़्ता ॾिसणु चाहियूं था। गिलगित जी पंहिंजी एयरलाइन हुजणु घुरिजे। गिलगित तरक्की कंदो त पाकिस्तान तरक्की कंदो। सदर आसिफ ज़रदारी चयो त CPEC पाकिस्तान की तरक्की जो मज़हर है। चीन असांजो दोस्त ऐं भाईवार मुल्क है। CPEC फेज़ 2 कामयाबीअ सां पंहिंजा मरहला तय करे पियो। 1 नवंबर ते गिलगित बल्तिस्तान की अवाम जुर्रत इस्तिकामत ऐं कुर्बानियुनि ज़रिए पंहिंजी आज़ादी हासिल कई। क़ाइदी अवाम शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मंशूर तहत गिलगित की तरक्की खुदमुख्तियारी ऐं आइनी हक़नि जे लाइ पुरअज़म आहियूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो डोगरा राज खां गिलगित बल्तिस्तान की आज़ादी के 78 सालगिरह ते पैगाम संदसि चवण आहे त पीपल्स पार्टी ई उहा पार्टी है जंहिं पहिरियों भेरो गिलगित के सियासी सुञाणप ऐं खुदमुख्तियारी ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां 59 लख रिकॉर्ड टैक्स गोशवारा जमा थियण ते FBR अमलदारनि की वाखाण संदसि चवण आहे त टैक्स निज़ाम में सुधारनि जा हाकारी नतीजा मिली रहिया आहिनि। FBR में परफॉर्मेंस कल्चर मुतारिफ़ करायो वियो आहे। बंदरगाहुनि ते खुदकार क्लियरेंस निज़ाम मां करप्शन जो ख़ात्मो ऐं कारकर्दगी यकीनी बणाई वेंदी। पॉइंट ऑफ सेल की तादाद में इज़ाफ़ी सेल से टैक्स चोरी खे रोकियो वियो। वज़ीर आज़म चयो त टैक्स आमदनी में गुज़िरियल साल की भेट में 9 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो सुधारनि जी वाज़ह सबूत है। FBR के निज़ाम में वधीक सुधारनि जो सिलसिलो जारी है। करप्शन ऐं गैर रस्मी मईशत की मुकम्मल ख़ात्मे लाइ ॾींहुं राति कमु कयो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की मुस्लिम लीग नून के सदर नवाज़ शरीफ से मुलाकात। आज़ाद कश्मीर की सियासी सूरत समेत मुख्तलिफ़ मामलों से ॻाल्हियूं। वज़ीर आज़म अफ़गान मुआहिदी ऐं सऊदी अरब की दौरे बाबत भी नवाज़ शरीफ की आगाही ॾिनी। सिंध बार काउंसिल की चूंडुनि जा गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। कराची के 16 सीटुनि ते बीठल उम्मीदवारनि जी वोटनि की ॻणप जारी। हैदराबाद डिवीज़न के 5 सीटुनि मां 3 ते अयाज़ तुनियो। इरफान बुघियो ऐं KB लगारी कामयाब करार। जाम छोरो दादू के गॾियल सीट ते मीर अहमद मंगरू ऐं ठठो सजावल बदीन की गॾियल हिक सीट ते फयाज़ लगारी मैदान मारे वियो। सखर डिवीज़न के 5 सीटुनि ते बीठल उम्मीदवारनि मां सखर ज़िले जो कुर्बान मलाणो, घोटकिज में अब्दुल रज़ाक महर, खैरपुर जो जाफ़र शाह, नशर फिरोज़ मां अब्दुल सत्तार लहरानी, बेनज़ीराबाद मां ज़ियाउल हसन लंजार कामयाब। लाड़काने के 2 सीटुनि ते अतहर अब्बास सोलंकी ऐं आसिफ सुमरो अगभरा। कराची समेत सिंध के समूरनि ज़िलनि में 33 सीटुनि लाइ कुल 29,387 वकीलनि वोट जो हक़ इस्तेमाल कयो। सीनियर सियासतदान ऐं पीपल्स पार्टी अॻुवान आफ्ताब शोबान मीरानी लॾाणो करे वियो। संदसि जनाज़ी नमाज़ कराची में अदा करण बाद गजरी कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। जनाज़ी नमाज़ में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सेनेटर वकार मेहदी, सूबाई वज़ीर सईद गनी, इम्तियाज़ शेख ऐं ॿियनि पीपल्स पार्टी अॻुवाननि समेत पोयरनि शिरकत कई। आफ्ताब शोबान मीरानी घणे वक़्त खां बीमार हुयो। सीनियर पार्लियामेंटेरियन आफ्ताब शोबान मीरानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो वेझो साथी ऐं पीपल्स पार्टी जो वफ़ादार कारकुन हो। मरहूम सिंध जो वॾो वज़ीर ऐं बचाव वारो वज़ीर भी रहियो। सदर आसिफ ज़रदारी पारां आफ्ताब शोबान मीरानी के लड़ण ते वारसनि सां ॾुख ऐं हमदर्दी जो इज़हार। संदसि चवण आहे त आफ्ताब शोबान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो वेझो साथी ऐं पीपल्स पार्टी जो वफ़ादार कारकुन हो। पीपल्स पार्टी अॻुवान आफ्ताब शोबान मीरानी के लड़ण ते वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां ॾुख जो इज़हार। वॾे वज़ीर पोयरनि सां हमदर्दी जो इज़हार कंदे चयो त आफ्ताब शोबान मीरानी पीपल्स पार्टी जो असासो हुअण सां गॾु हिकु शरीफ़ ऐं बावकार शख़्सियत हो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त आफ्ताब शोबान के विछोड़े मां सां पीपल्स पार्टी हिकु सची अॻुवान खां महरूम थी वई आहे। आफ्ताब शोबान मीरानी हर दौर में पार्टी ऐं अवाम सां साथ निभायो। ॾुखियनि सियासी हालतुनि में भी उसूलनि तां सौदेबाज़ी न कई ऐं हमेशह अवामी मफ़ाद खे तरजीह ॾिनी। आफ्ताब शोबान मीरानी जे जदोजहद ऐं अवामी ख़िदमत की रिवायत हमेशह ज़िंदा रहंदी। हू हिकु सची ऐं उसूल पसंद सियासतदान तौरु हमेशह यादि रखियो वेंदो।
पीपल्स पार्टी सिंध सदर निसार अहमद खोड़े नरू वज़ीर जाल हुसैन नजार ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान सादिया जावेद पारां बि आफ्ताब शोबान मिराणी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी टंडोजाम आमद राहूकी रावल हाउस ते तक जी आवाम सां मुलाक़ात। शर्जील इनाम मेमण आवाम जा मसइला ॿुधा ऐं आवाम जा मसइला हल करण जी ख़ातिरी कराई। लाॻापियल खातनि खे अवामी मफ़ाद वारे मनसूबनि में तेज़ी आणण लाइ हिदायतूं जारी। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त आवाम जी ख़िदमत पीपल्स पार्टी जी पहिरीं तरजीह आहे ऐं अवामी मसइलनि जी हल लाइ हर मुमकिन क़दम खयां वेंदा। सिंध हुकूमत आवाम जी ख़िदमत खे इबादत सम्झे थी ऐं पीपल्स पार्टी क़यादत हमेशह आवाम सां गॾु बीठी आहे। कंहिं बि ॾुखे वक़्त में आवाम खे अकेलो न छॾींदासीं। आवाम जे सहकार ऐं एतमाद सां ई हुकूमत पंहिंजनि पॉलिसियुनि खे कामयाबीअ सां अॻिते वधाए सघे थी। CTD शागिर्द सरमन मीराणी ऐं गनीअमान चांडियो जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। CTD तर्जुमान मूजिबि ॿिन्ही ॼणनि खे मशर कॉलोनी कराची में कार्रवाई दौरान गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार थियलनि वटां दस्ती बम ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे जेके हैदराबाद ऐं जामशोरो जे मुख़्तलिफ़ थाणनि ते घुरिबल हुआ। सरमन मीराणी ऐं गनीअमान चांडियो कुझु ॾींहं अॻु गुम थी विया हुआ जंहिं ख़िलाफ़ वारसनि पारां हैदराबाद जामशोरो ऐं कराची में एहतजाजी मुज़ाहिरा बि कया विया। शिकारपुर खां सेवण वेंदड़ बस कल्टी क्लीनर फौत औरतुनि ऐं ॿारनि समेत 35 ॼणा ज़ख़्मी थियल ट्रामा सेंटर लाड़काणो मुंतक़िल। हादसे जो शिकार पांजेड़ा सुखां खणी कलंदर शहबाज़ जी मज़ार ॾांहुं वञी रहिया हुआ। वॾी वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां वाक़िए ते ॾुख जो इज़हार। ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदाद ॾियण जी हिदायत।